पोलियो जे ख़ात्मे लाइ गॾियल कोशिशूं जारी आहिनि। पोलियो ख़ात्मे में टेक्नोलॉजी इस्तेमाल खे वधायो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पोलियो ख़ात्मे बाबति टीम जी मुलाक़ात। वज़ीर आज़म चयो त बिल गेट्स फाउंडेशन ऐं समूरनि मुल्की ऐं बैन अक़वामी भाईवारनि जा थोराइता आहिनि। पोलियो वर्करनि जी सिक्योरिटी खे कंहिं बि सूरत में नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। पोलियो वर्करनि जी सिक्योरिटी लाइ समूरा मुमकिन क़दम खंया वञनि। कुरम जो मसलो हल थियण घुर्जे। पारा चनार जे हालतुनि ते पूरो मुल्क परेशान आहे। मसलनि जो हल ताक़त सां न पर ॻाल्हियुनि सां थींदो आहे। पाकिस्तान उलमा काउंसिल जे चेयरमैन हाफ़िज़ ताहिर महमूद अशरफी जो इस्लामाबाद में तकरीर ख़िताब। चयाई मदरसनि जी रजिस्ट्रेशन अहम क़दम आहे। 18,000 खां वधीक मदरसा रजिस्टर्ड थी चुका आहिनि। तालीम वारी वज़ारत सां लाॻापियल मदरसनि जी रजिस्ट्रेशन जारी आहे। जेकी मदरसा ॿी कंहिं वितारत सां ॻाढापो रखनि था त को एतिराज़ न आहे। मौक़िफ़ आहे त मदरसा महफ़ूज़ ऐं ख़ुदि मुख़्तियार हुअणु घुरिजनि। मदरसनि जी रजिस्ट्रेशन खे सभिनी तस्लीम कयो, जेको सुठो सोण आहे। कराची में धरणे वारनि सां ॻाल्हियूं थी वयूं आहिनि। कोशिश आहे त अॼु राति ताईं ख़तम कराया वञनि। ऑफिसरनि खे हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। मग़रिब खां अॻु रोड क्लियर कराया वेंदा। न हटंदड़नि खे कानून मुताबिक़ हटाए वेंदो। एहतजाज जे नाले ते कराची शहर जो निज़ाम मफ़लूज करणु ठीकु न आहे। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढो जी गार्डन पुलिस हेडक्वार्टर्स में तकरीर खे ख़िताब ॿुधायईं त कराचीअ में स्ट्रीट क्राइम ऐं 24% घटिताई आई आहे। भते खोरनि जे वाक़िए ते ज़ाब्तो आंदो वियो। 550 खां गाॾियूं ऐं मोटरसाइकिलूं मालिकनि हवाले कयूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अफ़गानिस्तान लाइ पाकिस्तान जे ख़ासि नुमाइंदे मोहम्मद सादिक ख़ान जी मुलाक़ात। अफ़गानिस्तान जे दौरे बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी। मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म जो ख़ासि मददगार तारिक फातिमी बि मौजूदु। वफ़ाक़ी वज़ीर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त वक़्तु वॾो क़ीमती आहे। ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। तब्दीली ऐवान ज़रिए आणणु घुरिजे। माइनस को बि नाहे थी सघियो। जेकी माण्हू फांसी घाट ताईं विया उहे बि माइनस न थिया। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त कामयाबी ऐं तरक़ीअ लाइ इंटरनेट सहूलियत इंतिहाई अहम आहे। पीटीआई बानी खे वज़ीर आज़म जी हैसियत में मिलंदड़ 100 खां वधीक तोहफ़नि जी लिस्ट अदालत में पेश। अडियाला जेल में स्पेशल जज सेंट्रल शाह रुखान अर्जमंद पीटीआई ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना 2 केस जी ॿुधणी कई। पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी अदालत में पेश। काबीना डिवीज़न जे सेक्शन ऑफिसर बयान रिकॉर्ड करायो। बुशरा बीबीअ जे वकील शाहिदनि खां आॾी पुछा कई। ईंदड़ ॿुधणीअ ते पीटीआई बानी जो रिकॉर्ड शाहिदनि खां आॾी पुछा कंदो। मुल्क मां मुआशी बहरान जे वर चढ़ियल आहे। मईशत ते दबाव आहे। मुल्की तरक्की ऐं खुशहालीअ लाइ इस्तेहकाम ज़रूरी आहे। ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन्स ठाहिण सां मईशत में बहितरी ईंदी। वापारी मईशत जी बहितरी लाइ पंहिंजूं तजवीज़ूं ॾियनि। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी लाहौर में वापारियुनि खे ख़िताब चवे थो हू वापारियुनि जा मसइला हल करण लाइ किरदारु अदा कंदो रहंदो। सीपेक टेक्नोलॉजी ऐं रोज़गार तमामु घणो अहम आहे। मुआशी पॉलिसियुनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी त मुल्क तरक़ी कंदो। हिक जमात या कंहिं फ़र्द लाइ न पर पाकिस्तान लाइ ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। ॿिन्ही धुरियुनि जो ॻाल्हियुनि ते राज़ी थियण बि वॾी कामयाबी आहे। अञा ताईं चार्ट ऑफ डिमांड तयारु नाहे कयो। मीसा खे जमहूरियत बेनज़ीर भुट्टो सां तय थियो हो। बाद में ख़ान साहब मुतफ़िक़ थियो हो। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जूं ॻाल्हियूं। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार दौरान तेज़ीअ जो लाड़ो। 100 इंडेक्स में 1595 पॉइंट्स जो
वाद 100 इंडेक्स जो 1,12,964 पॉइंट जी सतह ते ट्रेड। नए साल की शुरुआत है पेट्रोल के अघ में घटाई जो इम्कान। सनती ज़रियन मूजिब आलमी मंडी में तलब ऐं रसद जो को मसलो न है। जाग्राफी सियासी सूरत हाल खास तौर ते शाम की सूरत हाल सबब POL कीमत जा अघ तब्दील कर रही है। पेट्रोल की कीमत में 2 रुपया फी लीटर घटाई जो इम्कान। हाई स्पीड डीजल ईंदड़ 15 ॾींहनि लाइ 3 रुपया 62 पैसा महांगो थी सके थो। कंधाकोट में बदअमनी फुरत दौरान मजहमत नौजवान कत्ल। लाश अस्पताल मुंतकिल। बी सेक्शन थाने की हद में हथियारबंद मोटरसाइकिल सवार नौजवान के रोके वरतो। हथियारबंद मोटरसाइकिल फुरत दौरान मजहमत आबिद अली भयो के कत्ल करे छडियो। इतलाह ते पुलिस पहुंची नौजवान जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छडियो। मलीर के इलाके शराफी गोठ वेझो खानगी कंपनी में सिक्योरिटी गार्ड पान मथा फायर करे आपघात करे छडियो। इतलाह मिलण ते शराफी गोठ पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश तहवील में वठी छडियो। पुलिस मूजिब खुदकुशी कंदड़ सिक्योरिटी गार्ड की सुञाणप 26 वरनि जे माजिद वली पुट बेहज़ाद वली तौर थी आहे। अॻूणो अमेरिकी सदर जिमी कार्टर 100 वरनि की जमाल में लाडाणो करे वियो। जिमी कार्टर 1977 खां 1981 ताईं अमेरिका जो सदर रहियो। जिमी कार्टर पंहिंजी सदारत जे ख़ात्मे खां पोइ इंसानी हक़नि बाबति कम करण ते अमन जो नोबेल इनाम पिणु माणियो। जो बाइडन पारां अॻूणे अमेरिकी सदर जी सरकारी एजाज़ सां तदफीन जो ऐलान। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां जिमी कार्टर जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार।